दोस्तों एक माण्हू पंहिंजे कुत्ते ते जो बुख सबब मरण जी मंज़िल ते वञी रसियो हो, बीही ज़ार ज़ार रोइण लॻो ऐं चवण लॻो त ए मुंहिंजा रफ़ीक़, मां तोखां सवाइ कीअं जी सघंदुसि, मां तुंहिंजी जुदाईअ में ॻरी ॻरी मरी वेंदुसि। उतां हिकु बुज़ुर्ग अची लांघाऊ थियो, जंहिं हुनखे रोअंदो ॾिसी रोइण जो सबबु पुछो। हुन चयो त साहब, ही मुंहिंजो वफ़ादार कुत्तो पोयनि पसाहनि में आहे, मुंहिंजी दिलि इन जे ॾुख जी बाहि में जली रही आहे। कुत्तो न हो, शींहुं हो, शींहुं। ॾींहं जो मुंहिंजे लाइ आणींदो हो शिकार, राति जो मुंहिंजो हूंदो हो चौकीदार। बुज़ुर्ग चयोसि त हिनखे बीमारी कहिड़ी थी आहे? हुन चयो त का बि बीमारी कान अथसि, फ़क़ति बुख खां मरी रहियो आहे। बुज़ुर्ग चयोसि त हा, बुख खां, भला हीअ तोखे गंढ छाजी ॿधल आहे? हुन चयो त ही मानी ऐं गोश्त आहे, जेको हिकु हफ़्ते लाइ मूं वास्ते काफ़ी आहे। इहा ॻाल्हि ॿुधी बुज़ुर्ग चयोसि त ऐं शूम ऐं बख़ील, तूं ॾाढो ज़लील इंसान आहीं। अखियुनि मां पाणीअ जा दरिया थो वहाईं, मगर हिकु मानी कुत्ते अॻियां नथो उछलाईं। तूं हिकु मानीअ लाइ कुत्ते खे मुफ़्त में थो मारीं, बाक़ी ख़्वाह मुख़्वाह रोई डूंगर थो ॾारीं। हुन चयो त यार, ॻोढ़नि वहाइण सां आख़िर मुंहिंजो बिगड़े छा थो? मां पंहिंजी गंढ छो ख़ाली करियां? जेका मानी कुत्ते खे ॾियां, उन सां पंहिंजो पेट छो न भरियां? सो दोस्तो, उहे इंसान कहिड़ा न आहिनि नादान, जेके आख़िरत जे ख़ौफ़ खां ख़्वाह मुख़्वाह रोइनि रड़नि था, मगर ख़ुदा जी राह में पाई बि ख़र्च नथा कनि। उन्हनि जो रोइण रियाकारीअ सां भरियल आहे। अंदरि कारो कांव, ॿाहिरि ॿोली हंझ जी, अहिड़ो ठलो थांव, भञी भोरा कर तूं। दोस्तो, उमेद करियूं था त हीअ वीडियो अव्हांखे ज़रूरु वणी हूंदी ऐं पंहिंजे दोस्तनि सां शेयर बि कंदो। महिरबानी।